चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी लाइ नामज़द लेफ्टिनेंट जनरल साहिल शमशाद पंहिंजे कैरियर जी शुरुआत एक्ट सिंध रेजिमेंट में कई है। लेफ्टिनेंट जनरल साहिल शमशाद पाकिस्तान मिलिट्री अकेडमी में तरबियत मुकम्मल करे पाक फौज में शामिल थियो हो। 4 स्टार जनरल जी लिस्ट में संदसि नालो 2 नंबर ते। लेफ्टिनेंट जनरल साहिल शमशाद सेप्टेम्बर 2012 खां कोर कमांडर रावलपिंडी आहे। जून 2019 में खेस चीफ ऑफ जनरल स्टाफ मुक़रर कयो वियो। मुख़्तसर मुद्दे लाइ एड ज्वाइंट जनरल GHQ भी रहियो आहे। 2015 खां 2018 ताईं लेफ्टिनेंट जनरल साहिल शमशाद DG मिलिट्री ऑपरेशंस तौर बि ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं आहिनि। जनरल साहिल शमशाद तहरीक तालिबान ऐं ॿियनि दहशतगर्दनि ग्रुपनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी बि निगरानी कई आहे। अफ़गान धुरियुनि में ॻाल्हियुनि लाइ बि अहम किरदारु अदा कयो आहे। जनरल साहिल शमशाद हिन वक़्तु पाक फ़ौज जे 3 कोर रावलपिंडी जो कोर कमांडर भी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।